अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जंची नहीं अचण वारे एपिसोड में छा थियण वारो आहे तफ़सीली ॻाल्हि ॿ शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते नवां त ज़मीर जमाली यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी बटन ऑल कंदा दोस्तों ओठो रबनि खे हितां कढण में कामयाबु थी वेंदो ऐं सॼी ज़िम्मेवारियूं रबनि जे हवाले कंदो ऐं पोइ हितां ओठो निकिरी वेंदो। रस कमाल ख़ान ऐं रस हाकिम ख़ान खां लिकी वेंदो ऐं पोइ रबनि वञी ॻोठु पहुचंदो। रबनि ॻोठु पहुचण खां पहिरियां रस गफ़ार ख़ान खे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो ऐं सॼी हक़ीक़त उन जे साम्हूं बयानु कंदो ऐं रस कमाल ख़ान ओठे खे मिनतू कंदो फ़ैसिले लाइ, पर ओठो फ़ैसिले ते कोन वेंदो ऐं रस हाकिम ख़ान ऐं रस कमाल ख़ान रस गफ़ार ख़ान लाइ पूरी प्लानिंग ठाहींदा, पर रस इन में कामयाबु कोन थींदा ऐं ही नाकाम थी वेंदा ऐं रस गफ़ार ख़ान मजबूर थी चुको आहे ॻोठु छॾण ते, पर रस गफ़ार ख़ान ॻोठु कोन छॾे सघंदो ऐं रस गफ़ार ख़ान हाणे हिननि सां सिधो झेड़ो कंदो। रस गफ़ार ख़ान इहो सोचींदो त मां हितां छॾे वेंदुसि त पोइ ॻोठु वारनि जे मथां कमाल ख़ान ॾाढा ज़ुल्म कंदो ऐं हिननि जे मथां हाणे हथु हलाईंदो। वधीक वीडियो ॾिसण चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा।